सिंध समेत सॼे मुल्क में वालारे कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे ख़िलाफ़ इस्तेहसाल जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। कश्मीरियुनि सां बदीअ जे इज़हार लाइ सायरन वॼाए 1 मिंट जी ख़ामोशी। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम ऐं ॿियनि जी अॻवानी में परॾेही वज़ारत खां डी चौक ताईं रैली। पेशावर में गवर्नर खैबर पख्तूनख्वा फैसल करीम कुंडी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली। 1 मिंट जी ख़ामोशी। कराचीअ में सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿियनि जी अॻवानी में कश्मीर जे इस्तेहसाल जे ॾिहाड़े बाबति रैली। हैदराबाद, लाड़काणे ऐं नवाबशाह समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कश्मीर जे इस्तेहसाल जे ॾिहाड़ ते कश्मीरियुनि सां बदीअ जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त ॾखण एशिया में जटादार अमन ॼमू ऐं कश्मीर जे पुरअमन हल सां ॻंढियल आहे। भारत जे गैरक़ानूनी हिकतरफ़े क़दम खे 7 साल मुकमल। लखे कश्मीरी पाबंदियुनि सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। पाकिस्तान वालारे कश्मीर जे अवाम जे ख़िलाफ़ की सियासी सिफ़ारती हिमायत जारी रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मोदी सरकार जे क़दमनि भारतीय रियासती ॾाढ में इज़ाफ़ो कयो। ॾुखियाईनि बावजूदि कश्मीरी अवाम जो हौसलो अॼु बि मज़बूत आहे। वालारे ॼमू ऐं कश्मीर जो तकरार ॾखण एशिया जो पुराणो हल तलब मसइलो आहे। ख़िते में जटादार अमुन ताक़त जे इस्तेमाल या हिक तरफ़नि क़दमनि सां मुमकिन नाहे। कश्मीर जे इस्तेहसाल जे ॾिहाड़े ते हथियारबंद फ़ौज पारां कश्मीरी अवाम सां बदीअ जे इसम जो बचाव। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ तरफ़ां वालारल कश्मीर जे शहीदनि खे भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त वालारल कश्मीर में भारतीय कब्ज़े इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ते सख़्त गिनती आहे। आबादी तब्दील करण जूं भारतीय कोशिशूं क़बूलण जोॻियूं न आहिनि। कश्मीर जो मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ मूजिबि हल थियणु घुरिजे। अमेरिका, ईरान ऐं ओमान हुर्मुज़ लंघ बाबति मुआहिदे जे वेझो पहुची विया। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त ईरानी क़यादत तजवीज़ कयल मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुर्मुज़ बाबति अबूरी मुआहिदे जे अॼु ऐलान जो इम्कान। तजवीज़ कयल मुआहिदे में 60 ॾींहं लाइ इंतज़ाम तहत सामूंडी अचु वञु बहाल करण जी तजवीज़, टोल फी माफ़ ऐं सामूंडी बारूदी सुरंगूं हटाइण जो मंसूबो शामिल। मुआहिदे में क़तर, पाकिस्तान ऐं सऊदी अरब टियाकिड़ जो किरदारु अदा कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त हुर्मुज़ सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हुर्मुज़ लंघ न खुलियो त ईरान खे सख़्त फ़ौजी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। अमेरिका ईरान ते वॾो फ़ौजी हमिलो करण वारो हो। ईरान ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त कई। जेकॾहिं ईरान सां ॻाल्हियूं नाकाम थियूं त वाशिंगटन इंतहाई सख़्त जवाबु ॾींदो। कंहिं बि इम्कानी मुआहिदे में ईरान खे एटमी हथियार हासिल न करण जी ज़मानत शामिल हूंदी। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान इस्तीफ़ा ॾियण बाबति ख़बरूं अफ़वाह करार ॾेई रद्द करे छॾियो। सुप्रीम लीडर अयतुल्लाह सैयद मुश्तबा ख़ामनाई सां इख़्तिलाफ़नि बाबति ख़बरुनि जी बि तरदीद। संदसि चवणु आहे त इस्तीफ़ा ॾियण जो को बि इरादो नाहे। जेकॾहिं इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो त पाण ऐलान कंदो। केतिरनि ई माण्हुनि जी कोशिश आहे त इंतिज़ामिया ऐं सुप्रीम लीडर विच में इख़्तिलाफ़ हुजनि। कराची जी अदालत में मंशात डीलर अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। अदालत पुलिस जो पेश कयल क़तई चालान मंज़ूर करे वरितो। पुलिस पारां मंशात डीलर अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ क़त्ल जो केस तब्दील। चालान में पुलिस क़त्ल जे कलम में कंहिं बि सबब जे करे क़त्ल में तब्दील करे छॾियो। कराची जे इलाइक़े कयूमाबाद में 1.5 साल जी ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अब्दुल मन्नान 1.5 साल जे एज़ल खे घर मां ॿाहिरि घुमाइण लाइ वठी वियो हो। जवाबदार ॿारड़ी खे जॾहिं वापसि आंदो त संदसि हालत घंटी जोगी हुई। ॿारड़ी खे फौरी तौर ते बि इमदाद लाइ अस्पताल पहुचायो वियो पर इलाज दौरान दम धणी हवाले कयो। मेडिकल रिपोर्ट अचण ते ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक थी। मियां साहब भरिसां ॻोठ जेसर बकेजे में चोरी दौरान मज़ाहिमत ते भाङियो क़त्ल। हिकु ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियल ख़ान मोहम्मद बकेजो जो लाश ऐं ज़ख़्मी अशरफ बकेजो अस्पताल मुंतक़िल।
ऐं मीरो खान भरिसां ॻोठ बिलावल जागीराणी भरिसां वारे केनाल खे 200 फुट गारो फसल ॿुॾी पिया पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो मीरो खान शहर खे बि ख़तरो इतला बावजूद आपाशे मलदार न पहुता।